फैज़गंज में अपडेट शेयर कंदासीं। चांग ऐं राजपुर बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में हलंदड़ खूनी तकरार जे निबेरे लाइ सरदार कमाल खान चांग मैदान में लही आयो। अहमद खान चांग जी रिपोर्ट मूजिबि मक़सूद जे वारसनि सां ॾुख में बराबरि जा शरीक आहियूं, अहिड़ो बयानु ॾिनो वियो आहे। जो ॿारनि खे सज़ा मिलणु खपे, हक़ी जवाबदार गिरफ़्तार कया वञनि। DIG साहब के, SP साहब के, होम मिनिस्टर साहब के और CM साहब के अपील कंदुसि त अहिड़ी सूरत हाल न पैदा कई वञे जंहिंसां अञा ही सूरत हाल ख़राब ऐं कोशिशि में आहे त पहिरीं थी जवाबदार गिरफ़्तार थियनि, पोइ का ॻाल्हि ॿोल थिए त ॿियो कंहिंजो हो छा न हो। पर पहिरीं त इहो खून जे जेके क़ातिल आहिनि उहे उन्हनि खे असां कोशिशि कंदासीं त पेश थियनि। बाक़ी पुलिस गर्दी कतई बर्दाश्त कोन कंदी, केरु बि कंदो पुलिस गर्दी असीं कॾहिं बि बर्दाश्त कोन कंदासीं। भले कुझु बि हुजे, पढ़ियल लिखियल माण्हू आहियूं असां, न भाड़ियल आहियूं, न असां को ॾोहारी क़िस्म जा माण्हू आहियूं, न कॾहिं को असां कंहिंसां को ज़्यादती कई आहे, न कंहिंसां को असां न असीं उन्हनि सरदारनि मां आहियूं जेके पलांद वठराए वरी उन वञा धंधा शुरू कंदा आहिनि, मंथलियूं वठंदा आहिनि, पैसा गॾु कंदा आहिनि, फोड़ियूं कंदा आहिनि बिरादरियुनि मां। असां त अलाह जी महिरबानी आहे कॾहिं इहो टिको कोन आहे। सर चांग कंप्लीट करनी त मुंहिंजे ख़्याल में असीं जॾहिं पुरअमन आहियूं, असां इन्हनि ॻाल्हियुनि खां परे आहियूं। असां इहे बिरादरी जा झेड़ा कराइण जा क़ाइल कोन आहियूं। असां बिरादरियुनि में अमन कराइण जा क़ाइल आहियूं। असीं चाहियूं था, पढ़ियल लिखियल माण्हू आहियूं, असांजी बिरादरी बि हिते पढ़ियल लिखियल आहे ऐं राजपुर बि पुरअमन शरीफ़ माण्हू ऐं माशाल्लाह ज़मीनदार आबादगार माण्हू आहिनि। असां ॿई बिरादरियूं चाहींदासीं, हुननि जे वॾनि सां बि असीं राब्तो कंदासीं त को बि अहिड़ी सूरत हाल पैदा न थिए। पुलिस गर्दी आहे, कुझु पुलिस ऑफिसर जेके हेठि लेवल जा आहिनि उहे चाहिनि था त हिते फॾा फसाद थियनि ताकी असांजी हिते दुकानदारी हले। उहा दुकानदारी हलणु असीं कोन ॾींदासीं। असीं पढ़ियल लिखियल माण्हू असीं छो भॼंदासीं गॾु? असीं छो पंहिंजा घर छॾे ॾींदासीं? असीं छो पंहिंजूं ज़मीनूं छॾे ॾींदासीं? असीं छो पंहिंजा माल मता छॾे कोन छॾींदासीं? असां हिते इलाही कुझु ॾिठो आहे। 50 साल 100 साल जी तारीख़ आहे। हीअ जेके हिते माण्हू वेठा आहिनि रन जूं तहरीकूं ॾिठियूं आहिनि, हिननि माण्हुनि ऑपरेशन ॾिठा आहिनि, 83 जा ऑपरेशन ॾिठा आहिनि, 86 जा ऑपरेशन ॾिठा आहिनि, हिते कहिड़ा कहिड़ा ऑपरेशन ॾिठा आहिनि। ज़ाहिर आहे हीउ हिकिड़ो ॾोह थियो आहे ऐं उन ॾोह खे कैफ़र किरदार ताईं पहुचाए पियो। बाक़ी इहा ॻाल्हि कतई कोन कबी हिननि खे कुझु किन ऑफिसरनि, नंढनि ऑफिसरनि खे ख़ासि करे जेके हेठां पुलिस ऑफिसर ऐं नाला वठणु नथो चाहियां, उहे चाहिनि था त असां हिते को पैदागिरी करियूं ऐं पैदागिरी करे असीं जेको आहे हिते माल मता माण्हुनि जा मारियूं, माल मता खाए वञूं, दुकान वञूं, घरनि जी औरतूं वठी वञूं, उन्हनि जा पैसा वठूं, धंधो शुरू करियूं। धंधो असीं कोन शुरू कयूं, असीं हिकिड़ो टको कंहिंखे कोन ॾींदासीं। असीं हिकिड़ो पाॾे जी पुछ कंहिंखे कोन ॾींदासीं। हीअ इन्हनि खे ग़लतफ़हमी आहे। जे ग़लतफ़हमी आहे त इहा पंहिंजी ग़लतफ़हमी दुरुस्त आहे ऐं कतई कोन थियणु ॾिबो ऐं असीं कानून जो रस्तो वठंदासीं। जेको बि थींदो हुनखे कानूनी तरीक़े सां मोहन ॾींदासीं। असीं कतई हथियार कोन खणंदासीं। असीं